الذين آمنوا أن لهم قدم صدق عند ربهم قال الكافرون إن هذا لساحر مبين إن ربكم الله الذي خلق السماوات والأرض في 6 أيام ثم استوى على العرش يدبر الأمر ما من شفيع إلا من بعد إذنه ذلكم الله ربكم فاعبدوه أفلا تذكرون إليه مرجعكم جميعا على الله حقا إنه يبدأ الخلق ثم يعيده ليجزي الذين آمنوا وعملوا الصالحات بالقسط الذين كفروا لهم شراب من حميم وعذاب أليم بما كانوا يكفرون والذي جعل الشمس ضياء والقمر نورا وقدره منازل لتعلموا عدد السنين والحساب ما خلق الله ذلك إلا بالحق يفصل الآيات لقوم يعلمون إن في اختلاف الليل والنهار وما خلق الله في السماوات والأرض لآيات لقوم يتقون إن الذين لا يرجون لقاءنا برزوا بالحياة الدنيا واطمأنوا بها والذين هم عن آياتنا غافلون أولئك مأواهم النار بما كانوا يكسبون إن الذين آمنوا وعملوا الصالحات يهديهم ربهم بإيمانهم تجري من تحتهم الأنهار في جنات النعيم دعواهم فيها سبحانك اللهم وتحيتهم فيها سلام آخر دعواهم أن الحمد لله رب العالمين ألا يعجل الله للناس الشر استعجالهم بالخير لقضي إليهم أجلهم فنذر الذين لا يرجون لقاءنا في طغيانهم يعمهون إذا مس الإنسان الضر دعانا لجنبه أو قائدا أو قائما دعانا لجنبه أو قائدا أو قائما فلما كشفنا عنه ضره مر كأن لا يدعنا إلى ضر مسه ذلك زين للمسرفين ما كانوا يعملون ولقد أهلكنا القرون من قبلكم لما ظلموا وجاءتهم رسلهم بالبينات وما كانوا ليؤمنوا كذلك نجزي القوم المجرمين اللهم صل وسلم यूनुस सूरत जो मुंगा है
अल्लाह ताला फरमाई आयतूं आहिनि किताब जी, हिकमत वारे किताब जी, अल्लाह जे क़ुर जी आयतूं आहिनि, तब्दील खां तहरीफ़ खां ॿिए ॻाल्हि खां महफ़ूज़ ऐं मज़बूत आहिनि, अल्लाह जे हिकमत सां आयल आहिनि। हिननि में नसीहतूं, वाइज़, हिदायतूं, छुटकारो आख़िरत जो दुनिया जो आहे। पोइ एॾो प्रोग्राम ॾिसी केतिरा माण्हू हैरत में पइजी विया। अकान लिन्नास आया, छा माण्हुनि खे अजब थियो? अन अवहैना इला रजुलिन मिनहुम, हिकिड़े हमराह ॾे असां वेही मोकिलियो, जिब्राइल मोकिलियोसीं हिकिड़े खे इन्हनि मंझां नबी खणी बणायोसीं। अन अंज़िर नास, चयोसीं माण्हुनि खे ड्रेजार ख़ुदा जे अज़ाब खां, वबशिर लज़ीन आमनू, मोमिन ईमान आणनि था उन्हनि खे मुबारक ॾे, अन लहुम क़दम सिद्क़, इन्हनि जो मर्तबो सचो आहे, क़दम सचो आहे। इन रबिहिम, पंहिंजे रब जी तरफ़, जेतिरो तव्हां अलाह जे पासे ॾे अची रहिया आहियो ओतिरी तव्हांजी ॻाल्हि सची आहे। ॿियनि खे ॿुधायो, माण्हुनि खे सम्झायो। असां हिकिड़े नबीअ खे इहो पैगाम ॾिनोसीं। हे इन ते अजब था कनि। अलाह ताला हिकिड़े माण्हू खे हिदायत जो पैगाम ॾेई असांखे मोकिलियो आहे। भला ॿी कहिड़ी सूरत थिए हा तॾहिं हिदायत जे मोकिलण जी? नेठि कंहिं इंसान खे चइजे हा त वञी इन्हनि खे सम्झा, ॿियो केरु अची तव्हांखे सम्झाया? मगर काफ़िरनि खे इन ॻाल्हि जे मथां अजब लॻो। पोइ चवण लॻा, हाज़िर काफ़िरून इनकार कयनि, इन हाज़ा लसाहिरुन मुबीन, ही जादूगर आहे बदिरो। यानी क़ुर पाक जी ताक़त ॾिसी, क़ुर पाक जो असर ॾिसी, ऐं पोइ ईअं चवण लॻा त हे जादू आहे, तॾहिं माण्हुनि जे दिमाग़नि ते असरु करे थो वञे। ईअं न त हिदायत जो किताबु आहे, अलाह जो क़ुर आहे, बरकत वारी शइ आहे, ईअं न, पर ख़राबु लक़ब लाइ ऐं माण्हुनि खे इहो असरु ॾियणो त हिन जे मञण जी का एॾी ज़रूरत कान्हे का। अहिड़ी तरह हुननि गुमराही खे मुल्क में पखिड़ियो। काफ़िरनि जी हरकत अलाह ताला फरमाए थो, क़ुर पाक ॿुधी इहा हरकत कंदा। इन रब्बकुमुल्लाह अल्लज़ी ख़लक़ अस्समावाति वल अर्ज़, अल्लाह उहो आहे जंहिं आसमान पैदा कयो, ज़मीन पैदा कई, पंहिंजे कुदरत कामिल सां, फी सित्तत अय्याम, 6 ॾींहंनि में पैदा की। रब तबारक व तआला जो हिकु हिकु ॾींहुं जेको सो उहो हज़रत इब्न अब्बास जे तफ़सीर में अचे थो त 1000 साल जे बराबरि हुओ। 6 ॾींहं माना 6000 साल। इब्न अब्बास जो चवणु इहो आहे, 6000 साल हुजनि या 6 ॾींहं हुजनि, अलाह ताला इन में क़ादिर आहे जेकी वणे सो करे। बहरहाल दुनिया खे रब तबारक व तआला ठाहे ऐं तयारु कयो, सारी मख़लूक़ में पैदा कई, उनखे दुनिया में आबाद कई, हाजतूं घुरिजूं उन्हनि सभिनी जूं पूरियूं कई। इहो आहे अलाह ताला जंहिं दुनिया जे जहान खे ठाहे हलाए मुल्क जे अंदरि ज़ाहिर करे छॾियो आहे। सुमस्तवा अलल अर्श, इहो अलाह ताला पंहिंजे अर्श ते क़ाइमु आहे। युदब्बिर अमर, हुकुम पियो थो करे, पंहिंजे मामले खे पियो थो हलाए ऐं ठाहे। मोमिन शफ़ीन इल्ला मिन बाद इज़्निह, ख़ुदा वटि कोई सिफ़ारिश करण वारो कोन्हे, को ज़ोर ॾियण वारो कोन्हे, मगर अलाह ताला जो हुकुम, अलाह ताला जी इजाज़त। छो त इहो ज़ोर ॾियणो आहे शरीक जो कमु, न भाईवार न शरीक, सभु अलाह जा बाना, कंहिंजो ज़ोर हलंदो मालिक ते। तंहिं करे अलाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल ऐं करम सां बग़ैर कंहिं ॻाल्हि जे अहसान करे माण्हुनि खे पंहिंजे मामले में आबाद करे फिटी करे दुनिया जी जहान हलाए छॾी। जो पिया था वक़्तु गुज़ारनि, पोइ के चङाई था कनि, के मिठाई था कनि, के माण्हू पंहिंजे आख़िरत जी ज़िंदगी ठाहीनि था, के उन खां गाफ़िल थी नुक़सान था कनि। बहरहाल हिकिड़ो सफ़र हली रहियो आहे, उहो सफ़र अहिड़े क़िस्म जो आहे जो ॼमण खां वठी शुरू थियो आहे, मरण ते हली पूरो थींदो। हीअ दुनिया जो हिकिड़ो सफ़र आहे। इन खां बाद ॿियो सफ़र शुरू थियो आख़िरत जो, वरी क़बर जो सफ़र, वरी हशर जो सफ़र, वरी पोइ हली आख़िरत जो सफ़र थींदो जेको हूंदो या जन्नत ॾे या नार ॾे, जहन्नम जे पासे या जन्नत जे पासे। ज़ालिकुमुल्लाह, इहो तव्हांजो अलाह आहे, रब्बुकुम फ़ाअबुदूह, इन अलाह जी पूॼा करियो, बंदगी करियो। अफ़ला तज़क्करून, पोइ तव्हां नथा सम्झो इन ॻाल्हि खे, अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजे आॾो झुकणो कोन्हे, नफ़े नुक़सान जो मालिक उहो आहे हिकिड़ो, उन सां वास्तो रखिबो, पैगाम बि उन जो, हुकुम बि उन जो, हक़ीक़त बि उन जी। तॾहिं अलाह ताला फरमायो त तव्हां पंहिंजे मुआशिरे खे
अहिड़े तरह सां सिधो करे अलाह जे हिकिड़ाई जे तरफ़ वठी अचो। इलाही मर्ज़ जो हुकुम अलाह जे तरफ़ मोटणु आहे, ज़मीन सभिनी सभई मोटंदा। वाइदो अलाह हक़नि, अलाह जो वाइदो आहे हक़ जो। अलाह उहो आहे जेको पैदा थो करे मख़लूक खे, वरी साॻियो मोटाईंदो उनखे। मोटाए जो अलाह ताला उनखे थो इन जे लाइ त जीअं ॿीहर उनखे हयाती बख़्शे, लीअ जे अल जे नाम जीअं बदिलो ॾिनी माण्हू। दुनिया जे जहान में हिन हयाती जे अंदरि बदिलो न थींदो। हीअ दुनिया जी हयाती कमाइण जी आहे। जंहिं वक़्तु जंहिं जाइ ते माण्हू कमाईंदो आहे उते उनखे मज़दूरी न मिलंदी। वक़्तु बि पूरो थिए, जाइ बि बदिलिजे, पोइ उनखे मज़दूरी ॾींदा आहिनि। कम खां जॾहिं हथु वांदो करे अलाह ताला थो फरमाए त मां बि पंहिंजे ॿारनि खे ईअं ई आज़ादीअ सां इज़त बख़्शीश अता कई आहे, बाक़ी तंगी हुन में कान्हे का। जी अल दिन आमन जे आम माण्हुनि खे बदिलो ॾे, अमल सालिहात जिन चङा कम कया उन्हनि जो बिल्किस्त इंसाफ़ सां। जंहिं जंहिं जेतिरो अमल कयो हूंदो ओतिरो उन्हनि खे अलाह ताला ॾींदो। ज़री ज़री नेकीअ जी ज़ायो न थींदी। अहिड़ी तरह बदी बि जेकॾहिं बख़्शिजी न वई त उन जो हिसाब बि हिकिड़े इंसान खे ॾियणो आहे। الذين كفروا لهم شراب من حميم وعذاب أليم بما يكفرون। पर जिन कुफर कयो, इनकार कयो, हक़ खे ठोकरायूं, अलाह जे दीन खे तस्लीम न कयाऊं, पर त उन्हनि खे पाणी ॾींदासीं गरम टच कंदड़, हमीम कोसो पाणी, जेको हुते टच के जहन्नम जे बाहि ते टच कंदो हूंदो काढ़ो पाणीअ जो, उहो अज़ाब अलीम दर्दनाक अज़ाब। बेमा कान यकफुरून जो कुफर कंदा हुआ, कुफर जे करे असां हुनखे अज़ाब में थी वियोसीं। अलाह जी नेमत खे मञनि त अलाह हुनजे जो एतिराम करे हा, अलाह जी नेमत खे कोन वधायूं, अलाह खे कुझु न सम्झूं, ईअं थियो। तंहिं करे उन्हनि शख़्सनि जे लाइ त इहो ई थियो हिसाब। والذي جعل الشمس ضياء والقمر نورا وقدره منازل لتعلموا عدد السنين والحساب। फरमाए त दुनिया जो जहान हली रहियो आहे, सिज चिमके थो, वरी राति थिए थी, वरी राति जे ऊंदहि में चंड नूरानियत ज़ाहिर करे थो, उन्हनि जा मर्तबा अंदाज़ मुक़ररु। आहिस्ते आहिस्ते उहो चंड सबरो थींदो वञे, मुकमल तयारु थी, वरी आहिस्ते आहिस्ते कटिजी सनड़ो थी वञे। फरमाए थो त इहे जूं मंज़िलूं असां मुक़ररु कयूं आहिनि, जिन मंज़िलुनि में हली तव्हांखे पंहिंजो रुख़ ॾेखारे थो ऐं चए थो त इहो अहिड़ीअ तरह सां इंसान जे ज़िंदगीअ जो वक़्तु गुज़रंदो वेंदो आहे जो उहो गुज़री ऐं पोइ पूरो थो करे। 28 ॾींहंनि जूं मंज़िलूं पूरो करे थो, पोइ उन में जेको वॾो चंड हो वरी साॻियो सनड़ो थी वियो। हाणे सिज जे पुठियां थी पियो, पुठियां जो सिज ते थी पियो त जेतिरो पुठियां थींदो वेंदो ओतिरो जिस्मनि जो थुल्हो थींदो वेंदो। तव्हांजो 14 ताईं पोइते आहे ऐं सिधो सां वॾो जिस्म बि करे वियो आहे। जेतिरी पोइते हिनखे विथी मिलंदी ओतिरो जो जिस्म थुल्हो इहो ठहंदो वेंदो। रियाज़ जो मसइलो आहे इहो। बहरहाल अलाह तबारक व तआला इंसान जी ज़िंदगीअ खे दुनिया जे जहान में अहिड़ी क़िस्म सां ठाहे तयारु कयो आहे। तंहिं करे तव्हां बि ख़्यालु करियो, पंहिंजे तरक़ीअ जे पासे ॾे ऐं अलाह जे कुर्ब जे पासे ॾे जोड़ो, त जीअं तव्हांजा मर्तबा तव्हां जूं मंज़िलूं बि ईअं ई बुलंद थियनि। उहा जंहिं कयो सिज खे रोशन, चंड खे नूर ऐं मुक़ररु कयूं उन में मंज़िलूं जेके इन सिज ऐं चंड जे लाइ आहिनि, लितालमू अदद सिनीन, जीअं तव्हांखे सालनि जो हिसाबु मालूम थिए। सिज जे हरकत सां सालनि जो हिसाबु मालूम थींदो आहे, चंड जे चुरपुर सां महीननि जो हिसाबु मालूम थींदो आहे, ऐं अहिड़ी तरह सां तारीख़ूं, वक़्त, हिसाब सभु इहे अलाह ताला सभु इंसाननि जे इंतिज़ाम लाइ कया आहिनि। ज़ालिक इल्ला बिल हक़ मां ख़लक़ अल्लाह ज़ालिक, इहो अलाह ताला पंहिंजे तदबीर सां कयो आहे, पंहिंजे वॾे हिकिड़े कमाल सां इन खे फ़ैसिले में आणे छॾियो आहे जो फिरे करे कोन थो, हमेशह उमिरि खां वठी पोइ फ़सिल आयात लिखो बि आहे या लमून अलाह ताला आयतूं फेराए तफ़सील करे ॿुधायूं आहिनि इल्म वारनि खे ऐं सम्झ वारनि खे।
त जीअं इहे अलाह जे कुदरतुनि खे ॾिसी अजब कनि त असांजी कारीगिरी हिकिड़ी शइ आहे, अलाह ताला जो हुकुम ॿी शइ आहे। इन मां अमरहू इज़ा अराद शयन ऐं यकून लहू कुन फयकून, हुकुम करे कंहिं शइ खे रुॻो थी त थी पई। इन अलाह ताला सां इंसान जी हमदर्दी इंसान जी कारीगिरी कीअं पहुचंदी, जो कुन फयकून जो मालिक आहे अलाह ताला। इन फी इख्तिलाफिल लैल वन्नहार वमा खलक़ल्लाहु फिस समावाति वल अर्दि लआयातिन लिक़ौमिन यत्तक़ून। फरमाए त अलाह ताला जेका शइ ज़मीन में पैदा की हक़ सच सां पैदा की आहे, ऐं अहिड़ी तरह सां अलाह ताला उन्हनि खे मज़बूत करे छॾियो आहे जो फेर घेर में बि उन्हनि जो को ज़रो ज़ायो नथो थिए। पंहिंजे उन अंदाज़ ऐं हिसाब सां जेके इन्हनि में इज़ाफ़ा, जेके नूरानियतूं, जेके रोशनियूं आहिनि बराबरि आहिनि, फ़र्क़ु कोन्हे को। राति ॾींहुं इहो अलाह ताला सभु हक़ सां पैदा कयो, तफ़सील ॿुधाई। ज़मीन आसमान इहे सभु शयूं अलाह ताला पंहिंजे कुदरत सां पैदा कयूं अहिड़ी क़ौम जे लाइ जेके अलाह ताला जो लिहाज़ रखनि ऐं ख़ौफ़ रखनि त असांजो वास्तो अलाह सां आहे, ऐं पाण खे ईअं सम्झे अलाह तबारक व तआला जे कब्ज़े कुदरत हेठि असां बि पंहिंजो वजूद बचायूं बीठा आहियूं। चंडा पोटड़ा आहिनि पाणी जा, उहे बि कुदरत सां बीठा आहिनि, उहे बि शइ आहिनि। ऐं फरमाई इन लज़ीन ला यरजून लिक़ाअना, हिकिड़ा अहिड़ा माण्हू जो असांजे ॾिसण खे नथा चाहिनि, मुलाक़ात खे नथा पसंदि कनि। रज़ो बिल हयात दुनिया, उन्हनि खे ख़्यालु आहे त दुनिया जी हयाती में असां मगन मस्तु रहूं, वर्तमानो बि आहे, करार बि उन ते हासिलु करे विया, कीअं त फ़ैसिलो करे विया त बसि ठीकु आहे। या अलाह तबारक व तआला जे तरफ़ां हक़ीक़त में उन्हनि खे हिकिड़ो मौक़ो ॾिनल हो जो दुनिया जे जहान में रही करे ऐं पंहिंजी भलाई सोचीनि, पर केतिरा माण्हू ईअं कोन था कनि। वल्लज़ीन हुम अन आयातिना गाफ़िलून, असांजे आयतुनि खां गाफ़िल थी विया। दिलि अहिड़ी ऊची लॻाई हसे जो जेकर दुनिया आख़िरत जा फ़ैसिला क़बूल करे हा, पर हिननि पंहिंजी दुनिया विञाए छॾी, हिननि पंहिंजी आख़िरत विञाए छॾी, दुनिया खे हथ कयो। हिकिड़े शख़्स चयो आहे नुरत दुनिया न तमज़ीक़ दीन न, असां पंहिंजे दीन खे थिगड़ी था, दुनिया खे थिगड़ी था विझूं दीन जा टुकर कढी, छाकाणि त दीन त आहे सस्तो, पोइ उन में टुकड़ा कढी खणी दुनिया खे विझ, दुनिया जो ख़राबी जो मौक़ो ॾिसनि दुनिया में, त पोइ उते दीन जो टुकड़ो कढी हुनखे विझण जो मतिलबु छा आहे? माना ग़लती करणु, को बि हुजे त नुक़सानु करणु, इहो आहे दीन खे फिटी करे ऐं दुनिया खे ठाहिणु। माना उनखे जीअं फाटल चादर खे थिगड़ी विझी आहे, हे बि पंहिंजी दुनिया खे ईअं थिगड़ी था विझनि दीन खे। फला जब का दीन न वला नूरत बि, पोइ दीन बि असांजो हले वियो, छो त उहो त थिगड़ियूं करे फाड़े हणी छॾियोसीं दुनिया खे, जिते दुनिया जो नुक़सानु ॾिसूं दीन विञाई वेठा आहियूं। अहिड़ी तरह थी पियो। भला जब का दीन न भला मानो रखियो, दीन बि असांजो दॿियो, छो त दीन में चऊं हिननि टुकड़ा कढी दुनिया खे विधा, ऐं मरण खां बाद त वरी पोइ दीन बि हुननि को हली वियो, दुनिया बि हली वई, कसरत दुनिया भला आख़िरत दुनिया आख़िरत बेकार। तंहिं करे इंसानु हिन जहान में जेतिरो थी सघे पंहिंजे आख़िरत खे दुरुस्त करण जी कोशिशि करे, छो त दुनिया जो जहान पंहिंजे नसीबनि ते उहे हली रहियो आहे जेको हली रहियो आहे। जेके माण्हू नथा उमेद रखनि असांजी मुलाक़ात जी, राज़ी थिया आहिनि दुनिया जी हयाती ते, ख़ुशि रहिजी विया आहिनि इन ते। वल्लज़ीन ॿिया उहे जेके हुम अन आयातिना गाफ़िलून, असांजे आयतुनि खां गाफ़िल पासीरा आहिनि, हुननि खे इहा परवाह कान्हे का, बेख़बर आहिनि त बसि मिड़ी वक़्तु गुज़ारणो आहे। फरमाए थो त उलाइक मावाहुमुन नार बिमा कानू यक्सिबून, उन्हनि जी बाहि आहे जा कमायो, कीअं थी पियो बाहि उन्हनि जी जाइ थी पई, ईअं जेकर न थिए हा, दिलि दिमाग़ वग़ैरह ॿियो टियों सॼो हुननि इस्तेमालु कयो आख़िरत खे छॾे दुनिया जे अंदरि। तंहिं करे पोइ जेके बि दुनिया जी निजात जा सबबु हुआ उहे उज़वा हिननि जा ज़ाहिर थिया। अखियुनि में हया हुयो उहो कोन्हे, कननि में ॿुधण जी ताक़त हुई उहा हक़ जी ॻाल्हि हुई, अहिड़ी तरह ज़ुबान हुई जेकर ज़ुबान परहेज़ में रखे हा, हथनि सां पंध में पागाई रखे हा, पोइ इहे सभु शयूं अहिड़ियूं आहिनि जो आहिस्ते आहिस्ते जॾहिं माण्हू जी ज़ाहिर थी वेंदी त दुनिया में दीन बि ज़ाहिर थी वेंदी त दुनिया में إن الذين آمنوا وعملوا الصالحات يهديهم ربهم بإيمانهم تجري من تحتهم الأنهار
उहे शख़्स ईमान हूंदो आहे, अमल सालिया कया अथनि। ऐं अहिड़ी तरह सां रब तबारक व तआला ते जेके आद अंजाम आहिनि उन्हनि ते बि पका रहिया आहिनि, उन्हनि जे हेठां बान थियूं नहरियूं हमेशह रहंदा, आबाद ख़ुशि, ऐं उहे जन्नत जे अंदरि करार हासिलु कंदा। छो त दुनिया में उहे पंहिंजे दीन सां करार में हुया, बेक़रार न हुया। दीन जो कमु करे पोइ करार हासिलु कयूं, दीन जो कमु करे पोइ ख़ुशि थी विया, दीन जो कमु करे पोइ हिननि चयो त अल्हम्दुलिल्लाह अलाह असांखे नसीब कयो। रब थो फरमाए त इन्हनि ॼण पंहिंजे लाइ हिकिड़ी जन्नत नहर अमल जी खुट फिटी कई आहे, जो पई थी उते गॾु थिए। दावाहूं फिहा सुभानक अल्लाहुम, उते उन्हनि जी दुआ हूंदी, ए अल्लाह तूं पाक, ए अल्लाह तूं पाक, ए अल्लाह तूं पाक। त इहे तुम फिहा सलाम, वरी ओॾो सलाम ईंदो, सलामुन अलैकुम, सलामुन अलैकुम, सलामुन अलैकुम। अलाह जे पासे खां सूखड़ी सलाम ईंदी, हे दुआऊं घुरंदा रब तूं पाक ज़ात आहे, असां त तुंहिंजे हक़ खे पूरी तरह न संभाले सघियो। अलाह ताला जवाब फरमाईंदो सलाम सलाम सलाम, ठीकु आहे। आख़िर दावाहूं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, पछाड़ी उन्हनि जी दुआ हूंदी, ए रब तुंहिंजी तारीफ़, तूं जहाननि जो पालींदड़ आहीं, तूं मालिक आहीं। बसि जॾहिं दुनिया जे तफ़कुरात कुदूरतुनि ऐं तकलीफ़ुनि जो हाल हल्को थी वेंदो, पोइ उन वक़्त में माण्हू अलाह ताला जो दीन खोले ऐं पूरी तरह बयानु कंदा, ऐं पोइ अलाह जी तरफ़ां रहमतूं उन्हनि ते नाज़िल थींदियूं। ला युअज्जिलुल्लाहु लिन्नासि शर्र इस्तिजालहुम बिल ख़ैर, फरमाए थो त माण्हूअ खे शर बि पहुचंदो आहे, ख़ैर बि पहुचंदो आहे। पोइ शर जे लाइ बि दुआऊं घुरंदो आहे त जेकर इहो मुंहिंजो शर वारो कमु थिए, अहिड़ी तरह दुआ घुरंदो आहे जीअं ख़ैर ऐं बरकत जे लाइ दुआ। माण्हू खे ख़बर नथी पए भलाई कंहिंमें आहे, दुनिया जे हिर्स में पतो इंसान खे नथो पए, पोइ ग़लति दुआऊं घुरंदो आहे, ग़लति तमनाऊं कंदो आहे, चवंदा हीअ बि हुजे, हीअ बि हुजे। पोइ उहो अलाह ताला महिरबान आहे, जंहिं उहो ई थी पएसि त पोइ त ॾाढो नुक़सानु थिए, पर अलाह हुनजे उन कम खे न कंदो आहे। हुनजे बदिले में हुनजे लाइ आख़िरत में या दुनिया में कंहिं ॿिए हंधि भलाई रखी छॾींदो आहे। बाक़ी हीअ कम जी मर्ज़ी ते थिए हा त पोइ त हिनजी तिबाही थिए हा, उहा तिबाही हिनखे सम्झ में नथी अचे, हिन जो फ़ैसिलो आहे त इहा ॻाल्हि ख़ासी आहे। केतिरा पोइ वरी वज़ीफ़ा शुरू कंदा आहिनि त असांजो कमु थिए, इबादत कंदा आहिनि, ज़िक्र कंदा आहिनि त असांजो कमु थिए, पोइ हलंदे हलंदे ख़ुदाई कयो त कम न थियनि, निमाज़ूं पढ़ंदे पढ़ंदे पर कमु न थिए, ज़िक्र कंदे कंदे कमु न थिए, हलंदे हलंदे कम जो न थिए। अलाह ताला तो फरमाए मिनहुम याबुदुल्लाह अला हर्फ, केतिरा माण्हू इबादत कंदा आहिनि पॉलिसीअ सां, इन असाबो ख़ैर जे ख़ैर बरकत पहुची वई त ख़ुशि थींदा, चवंदा रब जो कमु थी वियो, नमाज़ ते निम पढ़ंदा हुआसीं, सलाद पढ़ंदा हुआसीं, ज़िक्र कंदा हुआसीं, पर ॾाढा कम थी विया, ख़ुशि थियो। हिन असाबो फितना, पर जेकॾहिं फितनो पहुची वियुसि, का मुसीबत पहुची वियुसि, वरी बि रहंदो कमु बि न थियो, हेॾो हिन ख़फ़ो बि कयो, वक़्तु बि पंहिंजो हिन खपायो हुन दीन जे कमनि में, पोइ चवंदो उन वक़्त में परेशान थींदो, इनक़लाब अला वजी फिरी वेंदो पंहिंजे मुंहं ते, कसरत दुनिया वल आख़िरा, दुनिया में वई आख़िरत बि वई, छो त दुनिया त न मिलियसि, आख़िरत हुनजी हिन करे वई जो इबादत सारी की थींदा जाई कयमि, पंहिंजी इबादत खे न मञी त अलाह छो मञेसि, पिशेमान थियो न पंहिंजे कई ते। इहो हाल आहे इंसान, तॾहिं त अलाह ताला फरमाए त माण्हू पंहिंजे शर जे लाइ, बुछड़ाई जे लाइ बि दुआऊं मोकूं घुरंदो आहे, पर जे न उन्हनि जे ख़्याल ते असां करियूं पोइ त तिबाही थी वञे, पर ईअं कोन थींदो आहे। नज़र लज़ीन अलाह अर्जुन लिक़ाअना फ़ी तुग़यान यअमहून, पोइ के माण्हू अहिड़ा थींदा आहिनि जेके असां सां मुलाक़ात जी उमेद ई न रखंदा आहियूं, कम बि न थियनि, उमेद बि न रखियूं, फरमाए थो त पोइ उहे पंहिंजी गुमराही में पिया हिते टकर खाईंदा, पोइ हमेशह उहे ख़राबु लॻा वेठा हूंदा, बुरी हालत में हूंदा, छो त न को कमु थियो दुनिया जो ऐं दीन बि अथनि को न को, फ़ी तुग़यान यअमहून, पंहिंजे उन गुमराही में टकर पिया खाईंदा, जीअं अंधो माण्हू टकर खाईंदो आहे, अंधो जानवर गाह में टकर खाईंदो अचे त मथे को काथे को चङो मिली वञे गाह, अहिड़ी न त अलाह तबारक ताला मोहलत न ॾे, ऐं पकिड़े अञा त पोइ त ॾाढी बुरी हालत थिए हा। अलाह हुनखे मोहलत ॾिनी त मन त सम्झी वठनि, मन खां तौबा कनि। इंसान खे जॾहिं मुसीबत पहुचंदी आहे, पासे पर पियो हूंदो आहे उते दुआऊं घुरंदो आहे, बीठो हूंदो आहे उते दुआऊं घुरंदो आहे, वेठो हूंदो आहे उते दुआऊं घुरंदो आहे, दुआऊं घुरंदे घुरंदे पोइ जॾहिं मुसीबत लही वई,
जॾहिं जो मुसीबत ॾींदासींसे मां अलाह कल में न ॼण हिन असांखे सॼे कोन ॼण सूंहं ई न आहे। अलाह तो फरमाए त दुआऊं घुरियईं तकलीफ़ूं कयईं पोइ असां हुनजो कमु बि करे छॾियोसीं पर पोइ हाणे चए थो त अहिड़ो वास्तो टोड़े छॾे ॼण त सूंहं ई न आहे। उन मुसीबत जे पासे ॼण हिन असांखे सॼे कोन अॼुकल्ह लाथीसीं। इहो हाल आहे इंसान जे तकड़ जो। जेके ईअं वाधारा इंसान आहिनि अजाए ख़र्च वारा बेकार उन्हनि जो इहो हाल। केतिरी क़ौमूं असां ईअं तिबाह करे छॾीसीं ज़ुल्मनि जे करे गुनाहनि जे करे। नबी उन्हनि मौजा खणी आया त बि न मञियो। ईमान आया वारा कोन थिया। अहिड़ी तरह सां ॾोहारियुनि खे बदिलो ॾींदा आहियूं। उन्हनि जे दरख़्वास्त जे मुआफ़िक़ जेकॾहिं असां कम न कया बग़ावत कयूं बेफ़रमानी कयूं चैलेंजूं ॾिनऊं त जे असां बेफ़रमान आहियूं त भला अलाह करे असांखे ॾिसूं छा थो करे। अलाह तो फरमाए त असां उन्हनि जे चवण ते अज़ाब बि न ॾिनोसीं उन्हनि खे वक़्त ते जॾहिं अचणो कंहिं माण्हूअ जे लाइ जेको भलाई थो घुरे जे भलाई असांखे मंज़ूर आहे भलाई बि वक़्त ते थींदी। ईअं न आहे त भलाई देरि सां थी तंहिं करे बसि हाणे बि आसिरो लाहे वेहे पर पोइ ईअं माण्हुनि जूं दुआऊं कॾहिं जाम थींदियूं। चङाई जे लाइ इंसान दुआ घुरे थो पोइ उनजी देरि थी थिए चङाई में पोइ चवंदा त अलाह ताला त मुंहिंजी दुआ न ॿुधी। रब ताला त मलाइक खे फरमाए त हिन न ॿुधी कटे छॾियोसि बसि न ॿुधी। मामो जॾहिं उमेद राखई त बसि अना इंतज़न अब्दी बि मां बाने जे गुमान वटि हूंदो आहियां अना मां अहू इज़त करनी मां में गुमान हिन ख़राबु कयो आहे त अलाह न ॿुधी तंहिं करे कटियोसि। हालांकि जॾहिं यादि कयो मूंखे त मां हुन सां गॾु हुयुसि। जेकॾहिं दिलि में यादि पियो करे त मां दिलि में यादि पियो कयांसि मजलिस में यादि पियो करे त मां मजलिस में यादि पियो कयांसि। त पोइ इन बहाने जॾहिं एॾे अलाह तबारक व ताला तां दुआ घुरी ॾिठई वॾे ॾींहुं देरि थी आहे पोइ आसिरो लाहे फिटी की कीअं त अलाह बि असांजी कान ॿुधी हाणे करे वञूं। अलाह त फरमाए मलाइकनि खे त कटे कढो दुआ बसि छो त हिन असां आसिरो लाथो आहे तंहिं करे हाणे चली वियुसि। ईअं तंहिं करे पंहिंजे रब में उमेदूं हमेशह रखजनि। दुआ आहे त अलाह ताला असांखे पंहिंजी जेका मुहबत आहे असां नसीब फरमाए। आख़िर दवा